थरकोल ब्लॉक वन जा जेके रहवासी आहिनि कोली बिरादरी जा माण्हू आहिनि उन सां गॾोगॾु जेका यकजहती तौर ते सैयद बिरादरी जा माण्हू इस्लामकोट प्रेस क्लब जा चौथे ॾींहुं एहतजाज कनि पिया। हीअ चवनि पिया त शंघाई कंपनी ऐं साइनू सिंध जेका कंपनी उते ब्लॉक वन ते कमु कनि पियूं उन्हनि कोलियुनि जा जेके घर आहिनि 150 खनि उन्हनि जे चौधीवारी कड़ो ॾेई छॾियो आहे। उन्हनि जो उथणु वेहणु समूरो बंदि थी वियो आहे। हिननि कल्ह बि उते एहतजाज कयो बिलावल भुट्टो ज़रदारी ब्लॉक वन ऐं उनखां पोइ ब्लॉक 2 जे जॾहिं दौरे ते वियो हुए त हिननि 150 जे तइदाद में जेके माण्हू हुया औरतूं हुयूं उन्हनि एहतजाज कयो, पर उन्हनि जेका से बिलावल जेको उते ब्रेक करण जी ज़हमत न कई। उनजे करे हीअ ॻोठाणा उते एहतजाज करे वापसि जेका से रवाना थी विया। अॼु ॿीहर इस्लामकोट प्रेस क्लब जे चौथे ॾींहुं एहतजाज कनि पिया। अचो त हिननि खां पुछूं त हीअ छा था चवनि। कल्ह बिलावल साहिबु आयो हो, असां ॻोठ में वॾो एहतजाज कयो पर बिलावल साहिबु ब्रेक बि न कयो। असां वरी बि साईं बिलावल साहिबु ऐं वज़ीरुल्लाह सिंध खे गुज़ारिश करियूं था त असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। कोली कम्यूनिटी तमामु मुतासिर आहे, उनजे घर जेके घेरे में अची विया आहिनि उन्हनि जो उथणु वेहणु सभु बंदि थी चुको आहे। असां खे तंग करे छॾिया, असांजो माल ॿियो माण्हू ॿाहिरि निकिरी नथो सघे। बिलावल भुट्टो कल्ह आयो उन ते असां रैली कढी बि उते बि रोकियो कोन, असांजी कंहिं बि ॻाल्हि कोन ॿुधी आहे। कंपनी अची घेरो ॾिनो आहे, असीं कंहिं पासे निकिरी कोन था सघूं, न को अची सघूं था न को वञी सघूं था। असांखे माना हिते कंपनी अची घेरो ॾिनो आहे त माल ॿार बचो का बि असांजो उथी नथो सघे। असांखे माना तकलीफ़ आहे, न पाणी असांखे मिले, रोड ब्लॉक, असीं केॾां वञूं। हीअ अपील कनि पिया त शीशन जज थरपारकर समेत सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे चवनि पिया त नोटिस वरितो वञे, असांखे जेका कंपनी जो हीअ ज़ुल्म आहे ज़्यादतियूं आहिनि उन्हनि खां ॿाहिरि कढे असांखे ॿी हंधि किथे शिफ्ट कयो वञे जिते असां सुकून वारी ज़िंदगी आहे उहो गुज़ारे सघूं। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।